रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ किरी तबाह थियो आहे। 29 फ़ौजी अजल जो शिकार थी विया आहिनि। रूसी परॾे मीडिया मूजिबि रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ क्रीमिया में किरी तबाह थी वियो आहे। जहाज़ में सवार अमले जे 6 ॼणनि समेत 29 फ़ौजी हयाती विञाए वेठा। फ़ौजी जहाज़ AN-26 में टेक्निकी ख़राबी सबबि हादसो पेश आयो आहे। रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ किरी तबाह थियो आहे। 29 फ़ौजी अजल जो शिकार थी विया आहिनि। रूसी परॾी मीडिया मूजिबि रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ क्रीमिया में किरी तबाह थियो आहे। जहाज़ में सवार अमले जे 6 ॼणनि समेत 29 फ़ौजी हयाती विञाए वेठा। फ़ौजी जहाज़ AN-26 में टेक्निकी ख़राबी सबबि हादसो पेश आयो। ख़बर शेयर करे नाज़रीन, रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ किरी तबाह थियो आहे। 29 फ़ौजी अजल जो शिकार थी विया आहिनि। रूसी परॾी मीडिया मूजिबि रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ क्रीमिया में किरी तबाह थी वियो आहे। जहाज़ में सवार अमले जे 6 ॼणनि समेत 29 फ़ौजी हयाती विञाए वेठा आहिनि। ख़बर शेयर करे नाज़रीन, रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ किरी तबाह थियो आहे। 29 फ़ौजी अजल जो शिकार थी विया आहिनि। रूसी परॾी मीडिया मूजिबि रूस जो फ़ौजी ट्रांसपोर्ट जहाज़ क्रीमिया में किरी तबाह थी वियो आहे। जहाज़ में सवार अमले जे 6 ॼणनि समेत 29 फ़ौजी हयाती विञाए वेठा आहिनि। फ़ौजी जहाज़ AN-26 में टेक्निकी ख़राबी सबबि हादसो पेश आयो आहे। फ़ौजी जहाज़ AN-26 में टेक्निकी ख़राबी सबबि हादसो पेश आयो आहे।